मरोट कैनाल या मरोच ब्रांच ही इन इलाके के मरोट कुंडाई चवन था, जो फार्म इन वक्त ते ट्यूबवेल से जरिए इरिगेशन में पॉन्ड करे उनके आबाद किया पे वञे। मुख्तलिफ घणी तादाद में ट्यूबवेल लगल उन ते आबाद थे पे, पर ही 2 खां 3 सालन में जेका शाख ठहणी है जैसे सुलेमान की खां फोर्ट अब्बास खां मरोट त उन करे ही सॼो चोलिस्तान जो ओहो इलाक़ो आहे जंहिंमें ही पार्ट 2 आहे जिते ही इफ्तिताह थी चुको आहे। जेके भी हुक्मरान आहिनि, असीं जेकॾहिं पाण में सच ॻाल्हायूं, सलाह करियूं, सॼे मुल्क की तरक्की करे सघूं था, पर कूड़ ॻाल्हाए धोखो ॾेई ऐं हलणु इहो मुनासिब न आहे। ही ॾिसो साम्हूं ई ॾिसो मशीनरी आहे जेका पाण खे इन ते शाख ठाहे थी। ही मशीनरी एडवांस मशीनरी आहे जेका कमु हले थो ऐं हीअ पंहिंजो शाख ठाहींदी आहे। उन करे ही सुलेमान की खां ईंदड़ मेन चोलिस्तान कैनाल आहे जिनखे हिननि खे 3 साल में पूरो करणो आहे। मरोट की जाइ ते हीअ मरोट कुंडाई एरिया है जिते मुख्तलिफ फार्म्स ठहियल आहिनि ऐं सॼी हिकिड़ी सर्विस सेंटर ठहियल आहे ऐं हिते ई इफ्तिताह थी चुको आहे। जेको सरकारी इफ्तिताह जेको महीने खण में पोएं महीने में थियो, उहो हिन इलाइक़े में थियो।